नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। हरण जे शिकार में सलमान खान के कोर्ट जी सज़ा। 20 साल अॻु में जोधपुर में हरण जो शिकार कंदड़ एक्टर सलमान खान के कोर्ट दोषी ठाहे सज़ा ज़ाहिर कई आहे। गुजरात प्रदेश कांग्रेस जी मिलियूं 3 मीटिंगूं। गुजरात प्रदेश कांग्रेस जे प्रमुख जो कार्यभार संभालण खां पोइ अमित चावड़ा सभिनी ज़िलनि जे प्रमुख सां मीटिंग करे भाजपा खे कीअं घेरजे उन जो मार्गदर्शन ॾिनो हुओ। अहमदाबाद जे नरोड़ा में ट्रक में लगी भाई। गर्मीअ जे करे भाई लॻण जी वारदातुनि में वधारो थी रहियो आहे। तॾहिं अहमदाबाद जे नरोड़ा में देवी सिनेमा पासे हिकु ट्रक में भाई लॻण ते अफरा तफरी मची वई हुई। भरूच जे केबल ब्रिज जे टोल बूथ में बदमाशन जो आतंक। भरूच जे पासे में आयल केबल ब्रिज जे टोल बूथ ते टोल टैक्स भरण जे मुद्दे ते केतिरनि बदमाशन टोल बूथ जे कैबिन में घुसी तोड़फोड़ करे आतंक मचायो हुओ। सरकार पारां 2 लख करोड़नि जी लोन कई माफ़। एक पासे बैंकुनि में अब्जे रुपयनि जा कौबान थी रहिया आहिनि, ॿिए पासे सरकार पारां 3 सालनि में 2.4 लख करोड़नि जी लोन माफ़ कई हुअण जो सरकार पारां ॾिनल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। गुजरात सरकार पारां गुजराती कलाकारनि जो थियो सन्मान। गुजराती फिल्म ऐं कलाकारनि खे राज्य सरकार पारां 53 अवॉर्ड ॾेई सन्मान करण जो हिकु प्रोग्राम गांधीनगर में रखण में आयो हुओ। ગુજરાતી સંગીત અને બી આપણું ફોક ગુજરાતી એ ખરેખર તો અમારા લોહીમાં વહી રહ્યું છે અને અમે અમારી શરૂઆત પણ સોસાયટીના કમ્પાઉન્ડમાં ગરબા ગાતા જ થઈ છે અને ખૂબ પ્રાઉડ છીએ કે અમે ફોકને સમજ્યા, ખૂબ નજીકથી અને જાણ્યું। રમેશ પારેખ અને ઝવેરચંદ મેઘાણી જેવા મહાન લેખકોની કવિતાઓ અમે વાંચી, અમે ભણ્યા, અમે એને અમારા સાહિત્યમાં અમે વાંચી।
बनासकांठा में दर्जे यारे जो पेपर सोशल मीडिया में थियो वायरल। बनासकांठा में दर्जे यारे जी एग्ज़ाम शुरू थिए उन खां अॻु में अंग्रेज़ीअ जो पेपर सोशल मीडिया में वायरल थियण ते शिक्षण विभाग में हड़कंप मची वियो आहे। जामनगर में हफ्ता वठंदड़ 2 नकली पुलिस थिया गिरफ्तार। जामनगर में खोटी एयरगन लटकाए करे पुलिस जे स्वांग में हफ्ता वठी रहियल 2 जुआननि खे पुलिस गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे। गुजराती फिल्म जे प्रमोशन जे लाइ मनोज जोशी जामनगर में। गुजराती फिल्म जे प्रमोशन लाइ जामनगर जी मुलाकात ते आयल बॉलीवुड एक्टर मनोज जोशीअ हाणे सियासत में अचण जी पंहिंजी पूरी तैयारी हुअण जो ॼाणायो हुओ। गोंडल जे वकील खे सिक्का गॾु करण जो आहे अनोखो शौक़। राजकोट जे गोंडल में रहंदड़ सीनियर वकील DK शेठ खे जुदा जुदा सिक्का गॾु करण जे शौक़ ते ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड में थियल वर्ल्ड कप जो सिक्को पिणु हुन वटि ॾिसण मिलियो आहे। धोराजी में LDO विकिरण ते पुलिस जी छापेमारी। राजकोट जे धोराजी में LDO विकामजी रहियो हुअण जी ॼाण ते पुलिस पारां छापेमारी करे बिल बिना जो लखे रुपयनि जो LDO ऐं टैंकर ज़ब्त कयो हुओ। परेश धानाणीअ जे निवेदन ते भाजपा कांग्रेस आमने सामने। नर्मदा डैम जो विरोध कंदड़ मेघा पाटकर के समर्थन जो गुजरात विपक्ष के नेता परेश धानाणीअ कयल निवेदन ते भाजपा ऐं कांग्रेस आमू साम्हूं अची विया आहिनि। नर्मदा मुद्दे राजकोट में वरी हिकु दफ़ो गरमावो। नर्मदा जो मुद्दो वरी हिकु दफ़ो गूंजण ते राजकोट में भाजपा पारां हिकु रैली कढी करे कांग्रेस नर्मदा जी विरोधी हुअण जा नारा लॻाया हुआ। कांग्रेस के नए प्रमुख अमित चावड़ा जी थी ताजपोशी।
कांग्रेस जे नए प्रमुख अमित चावड़ा जे होदे जी ताजपोशी राजीव गांधी भवन में करण में आई हुई। इन मौके ते नेताउन पदयात्रा पिण कई हुई। अहमदाबाद में बिल्डर के किडनैप कंदड़ अरेस्ट। अहमदाबाद में 5 करोड़नि जी खंडणीअ लाइ बिल्डर रजनी पटेल जो अपहरण कंदड़नि खे पुलिस पारां अरेस्ट करे बिल्डर खे बचाइण में सफलता हासिल कई हुई। कलोल में दंगल कंदड़ 17 तोफ़ानी थिया गिरफ़्तार। गुजरात जे कलोल शहर में ॿिनि टोलनि जे विच में थियल झगड़े खां पोइ पुलिस ते पिण पथराव कंदड़ 17 ॼणनि खे पुलिस पारां अरेस्ट करण में आयो हुओ। दुर्ग जी घटना जो विरोध करण लाइ सिंधु सेना जी अपील। छत्तीसगढ़ जे दुर्ग में सिंधी जुवाननि सां पुलिस कयल बदसलूकी ऐं सिंधियुनि खे आतंकवादी चवंदड़ अख़बार जो विरोध करण लाइ सिंधु सेना जे गुजरात प्रदेश अध्यक्ष कमलेश चंदाणीअ अपील कई आहे। कमलेश चंदानी, गुजरात भावनगर से। और मेरा एक मैसेज है भारत भर के सिंधी समाज के लिए और समाज से जुड़े हुए हर एक आदमी के लिए। सबसे पहले सिंधी समाज को अपनी देशभक्ति के लिए किसी भी व्यक्ति विशेष का सर्टिफिकेट की जरूरत बिल्कुल नहीं है और भारत के विकास के अंदर सिंधी समाज का एक बहुत बड़ा योगदान है। सिंधी समाज अपने आप में एक बहुत धार्मिक और व्यापारिक समाज है। दुर्ग के अंदर जो घटना हुई है उस घटना की हम बहुत निंदा करते हैं। सिंधी युवाओं के साथ अन्याय हुआ है। जिन लोगों ने भी ऐसा कृत्य किया है, जो भी उसके दोषी हैं, उन दोषियों को सख्त से सख्त सजा मिलना चाहिए और तंत्र से हम अपील करते हैं कि उनको सख्त से सख्त उन पर सजा उनको कराई जाए, कार्रवाई की जाए। जो अगर तंत्र ऐसा नहीं करता है तो पूरे देश भर में सिंधु सेना बहुत बड़े आंदोलन करेगी और उसका पूरा जिम्मेदारी जो है वो तंत्र के ऊपर रहेगा। साथ ही नव भारत को हमारा एक मैसेज है कि नव भारत ठाकुर जैसे पत्रकारों को निलंबित करे, जिससे कि दूसरे पत्रकारों को भी सबक मिले कि जाति विशेष या व्यक्ति विशेष अपनी पर्सनल दुश्मनी के लिए किसी पर न्यूज बनाना उचित नहीं है। क्योंकि एक सच्चा पत्रकार वो है जो व्यक्तिगत दुश्मनी और व्यक्तिगत स्वार्थ के लिए कभी किसी के खिलाफ या कभी समाज के खिलाफ नहीं छापता है। दूसरी बात, ऐसे ठाकुर और उनके साथ कई सारे ऐसे लोग हैं जिनको ये जानकारी भी दे दूं मैं कि सिंधी समाज पाकिस्तान से नहीं आया है, क्योंकि उस टाइम पाकिस्तान था ही नहीं। पाकिस्तान तो बाद में बना, उसके पहले अखंड भारत था। अखंड भारत में से सिंधी समाज भारत में आया है और सिंधी समाज ने शून्य से शुरू किया अपना काम और आज एक अपना स्टेटस बनाया अपनी मेहनत ताकत के दम पे। हमारी समाज को छेड़ने की कोई जरूरत नहीं है। अगर हमारी समाज को छेड़ा जाएगा, परेशान किया जाएगा, तो हम वही सिंधी के खून है जिन्होंने सालों तक सिंध पे किसी को कब्जा करने नहीं दिया था। जय झूलेलाल। भावनगर में मल्टीप्लेक्स में मैनेजर ते थियो हुमलो। भावनगर जे शिवालिक बिल्डिंग में आयल मल्टीप्लेक्स में रेस्टोरेंट जे मैनेजर ते ॿिनि बदमाशनि चाकूअ सां हुमलो करे हत्या जी कोशिश कई हुई।
अमरापुर दरबार में चेटीचंड मेले जी थी पूर्णाहुति। अमरापुर दरबार में चेटीचंड जो मेलो धामधूम सां मल्हायो वियो हुओ। मेले जे आख़िर में पाइण में आयल पलव में हज़ारे भक्त हाज़िर रहिया हुआ। भावनगर में भाजपा प्रवक्ता ते हुमलो कंदड़ थियो गिरफ्तार। भावनगर जे भरतनगर में भाजपा जा प्रवक्ता आशुतोष व्यास ते चाकूअ सां हुमलो कंदड़ ॿिनि ॼणनि खे पुलिस पारां अरेस्ट कयो वियो आहे। कच्छ जे समुंड में सुरक्षा एजेंसियुनि जो सर्च ऑपरेशन। कच्छ जे समुद्री रस्ते थींदड़ घुसणखोरी अटकाइण लाइ देश जी सुरक्षा एजेंसियुनि पारां समुंड में सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। भुज में लूट जे इरादे सां जुवान ते हुमलो। भुज जे हंगामी आवास में लूट करण जे इरादे सां जुवान ते चाकूअ सां हुमलो करे घायल करण ते पुलिस मौके ते पहुची वई हुई।
भुज में टेरेस तां छलांग लगाए औरत कयो आपघात। भुज जे छटीबारी रिंग रोड ते रहंदड़ लव मैरिज कंदड़ औरत टेरेस तां छलांग लगाए आपघात करण ते पुलिस तहकीकात शुरू कई आहे। कच्छ जे एक्सीडेंट में राजकोट जे जुवान जी थी मौत। कच्छ जे बचाव पासे थियल कार एक्सीडेंट में कार में वेठल राजकोट जे इंजीनियर जी मौत थियण ते परिवार में गमी छाइजी वई हुई। कच्छ खां नोएडा वञी रहियल ट्रक में थी चोरी। कच्छ खां नोएडा वञी रहियल ट्रक मां कोई बदमाश 1.25 लख जी क़ीमत जा तेल जा दॿा चोरी करण ते पुलिस में फरियाद दर्ज कराई वई आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।